साम्हूं कच्चे जे धाड़ेलनि जो मसलो रखियो, धाड़ेलनि जे हथां पुलिस वारनि जे शहादत जो मसलो रखियो। ऐं अॼु मां दारुल फ्यूज़ कंदकोट जे हिन मुबारक महफ़िल मां, हिन ख़त्मे बुखारी जे बाबरकत तक़रीब मां, कंदकोट जे कच्चे, घोटी जे कच्चे, शिकारपुर जे कच्चे, सखर जे कच्चे जे धाड़ेलनि खे अर्ज़ थो करियां, अपील थो करियां त मज़लूम माण्हुनि जूं आहूं न वठो, उन्हनि जे अमड़नि भेनरुनि ऐं न्याणियुनि जूं आहूं न वठो। जेका बांदी बणाया अथव, महिरबानी करे उन्हनि खे आज़ाद करायो। हा, तव्हांखे एॾो ई अगवा करण जो शौक़ आहे ऐं सुकून नथो मिलेव त वॾेरनि, फौजदारनि, ख़ाननि, नवाबनि ऐं सरदारनि खे खणो, सिंध लुटींदड़नि खे खणो, इस्पतालनि, स्कूलनि जा पैसा खाईंदड़नि खे खणो, नौकरियूं खपाईंदड़नि जे पुटनि खे खणो, ताकि उन्हनि खे ख़बर पवे त सिंध जो ग़रीब कीअं तड़पी रहियो आहे। मां धाड़ेलनि खे अपील थो करियां त ग़रीबनि जे मथां अज़ाब न बणिजो, न त अलाह जो अज़ाब तव्हांजे मथां ईंदो ऐं रब जे अज़ाब खां न बची सघंदो। एॾो शौक़ु अथव अग़वा जो, भोतारनि में हथ विझो, वॾेरनि, नवाबनि ऐं सरदारनि में हथ विझो, सिंध लुटींदड़नि ऐं फुरींदड़नि में हथ विझो। मुंहिंजे सभिनी धाड़ेलनि खे, चाहे उहे जागीराणी हुजनि, चाहे उहे शर हुजनि, चाहे उहे चाचड़ हुजनि, चाहे उहे सूमरा हुजनि, जेका हुजनि, मां उन्हनि खे अपील थो करियां, अर्ज़ु थो करियां त माउनि जूं आहूं आहिनि, माउनि जूं सिसकियूं आहिनि, न्याणियुनि जूं कीहूं आहिनि, उन्हनि जे प्यारनि खे अॼु जे हिन ख़त्मे बुखारीअ जे बाबरकत तक़रीब जे सदके आज़ाद कयो। मूंखे ख़बर आहे त पुलिस बेबस आहे, मूंखे ख़बर आहे त पुलिस जे जान ते आयल आहे, लेकिन कंदकोट वारो वज़ीर आज़म जे साम्हूं सिंध जो मुक़दमो मां विढ़ियो, वज़ीर आज़म जे साम्हूं